आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं हींअर मोहतरम शहज़ादो मंजूर चांडियो साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं खां पुछूं था त हींअर असांखे कंहिंजो कलाम पिया ॿुधाइनि। हींअर अव्हांखे पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो बहितरीनु गीत आहे बाबा उस्ताद बुखारी जो, जेको पाण बि रिकॉर्ड कयो आहे ऐं असांजो मोहतरम बाबा साईं मंज़ूर सखीरानी साहिबु उन्हनि बि गीत चयो आहे। कंपोज़िशन आहे असांजी पंहिंजी, जेको हाल उहो इंशाअल्लाह तव्हांखे उहो ॿुधाईंदासीं। मोहतरम शहज़ादो मंजूर चांडियो साहिब खां उस्ताद बुखारी गीत ॿुधूं था। हींअर असांजे हिन प्रोग्राम में जेके कैमरा जे पसे पर्दा दोस्त वेठा आहिनि, जो आबिद बिरोई साहिबु आहे ऐं सागर असांजो गाद साहिबु आहे ऐं सालार मलगानी दोस्त आहिनि ऐं तौफ़ीक़ अहमद। अॼु जी शाम तुंहिंजे नाम आऊं मुदाम तुंहिंजे नाम। शाम रुगी छा चेट कती छा साल सदी छा उम्र तमाम तुंहिंजे नाम। अॼु जी शाम तुंहिंजे नाम आऊं मुदाम तुंहिंजे नाम। ऐशन खां आशूरन ताईं नेशन खां नासूरन ताईं गोरा गोरा दर्द धमाका हल्का हल्का रंजर सामा आह आराम तुंहिंजे नाम। अॼु जी शाम तुंहिंजे नाम। अॼु जी शाम तुंहिंजे नाम आऊं मुदाम तुंहिंजे नाम। अॼु जी शाम। जी नाज़रीन, असीं पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम शहज़ादो मंजूर चांडियो साहिब सां गॾु वेठा आहियूं ऐं असांजे हिन इंटरव्यू जो हीअ आख़िरी अहम आहे ऐं हीअ साईं रखियो आहे ख़ासि परदेसी जेके असांजा ॿाहिरि आहिनि, सऊदी दुबई में था रहनि, उन्हनि जे लाइ रखियो अथई ऐं तव्हांखे ॿुधाईंदो इनशाअल्लाह। उन खां अॻु में आऊं तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु रखंदुमि त जिन बि दोस्तनि हीअ असांजे प्रोग्राम ॾिठो आहे उन जे बारे में असांखे वीडियो हेठां मैसेज रखंदा, कमेंट कंदा त जीअं असां तव्हांजे लाइ अञा बि सुठा सुठा प्रोग्राम आणे सघूं ऐं सुठनि सुठनि फ़नकारनि सां तव्हांजा इंटरव्यू रखूं। त हींअर असां पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम मंजूर चांडियो साहिब खां तव्हां परदेसी भाइरनि लाइ गीत था ॿुधूं, जंहिंजो शाइर आहे सागर शाह। दोस्तो, महिरबानी करे असांजे 5 टाइम प्रोग्राम खे शेयर बि कंदा दोस्तनि में ऐं लाइक बि कंदा त जीअं वधि में वधि दोस्त ॾिसनि ऐं दोस्त जेके बि वग़ैरह फरमाइशूं उन्हनि जूं हूंदियूं हिननि वटि असांजे हिन तमामु सुठो चैनल आहे, सुठा दोस्त आहिनि ऐं हिननि जेका आगाज़ कयो आहे तमामु सुठे तरीक़े सां कयो आहे। खेनि वॾी महिरबानी। सिंध जी जेका बि ॻाल्हि हूंदी, आवाज़ु हूंदो, दर्द सूर हूंदा, पूरी दुनिया में फैलाईंदा ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ को न को रिज़ल्ट ज़रूरु मिलंदो। हाणे उहे जेके ॾे परॾे जा दोस्त वेठल आहिनि, जेके परदेस हलिया विया आहिनि, जेके वापसि मोटी नथा अचनि, उन्हनि खे ख़बर न आहे त उन्हनि जे पोयनि जो छा हाल हूंदो आहे। उन जे लाइ असांजो हिकिड़ो बोल आहे त जे ख़ुदा रा जेकॾहिं वञो था त मोटी बि ईंदा कयो, कंहिंजे करे त ईंदा कयो। सागर शाह जी शाइरी आहे। ओ परदेस वारा सब मोटी आया, मुझो परदेसी अञा कोन आयो। ओ परदेस वारा
सब मोटी आया मुझो परदेसी अञा कोन आयो परदेस वारा मुझे मुक़दर में छो विछोड़ा पिर कहीं के हुंदा हिन कोड़ा मुझे मुक़दर में छो विछोड़ा पिर कहीं के हुंदा हिन कोड़ा ओ पिरी के हुंदा हिन कोड़ा डीह जो लुछा रातन जो रोआ मुझो परदेसी अञा कोन आयो ओ परदेस वारा सब मोटी आया मुझो परदेसी अञा कोन आयो परदेस वारा आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल